हिक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। टंडो आदम वेझो तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबब नौजवान जी भाउ फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। बी सेक्शन थाणे जे हद झोल रोड भरिसां थियल हादसे जे नतीजे में ॻोठ पीरो फ़कीर शोरो वासी 25 वरियनि जो ज्ञान पुट तमाची कच्छी फौत थी वियो आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। ट्रक ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबब कमू कोल्ही नाले शख़्स भी ज़ख़्मी थी पियो आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौतीअ जे लाश ऐं ज़ख़्मी खे तालका इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मी नौजवान जी हालत गणतीअ जोगी हुअण सबब खेसि हैदराबाद नियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इहे ट्रक ड्राइवर फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त ट्रक खे तहवील में वठी वधीक जांच कई पई वञे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। टंडे आदम वेझो तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबब नौजवान जी भाउ फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। बी सेक्शन थाणे जे हद झोल रोड भरिसां थियल हादसे जे नतीजे में ॻोठ पीरो फ़कीरो शोरो वासी 25 वरियनि जो ज्ञान पुट तमाची कच्छी फौत थी वियो आहे। अव्हांखे आगाह करायां हूं, ट्रक ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर सबब कमू कोल्ही नाले शख़्स ज़ख़्मी थियो आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी खे तालका इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त पुलिस मूजिब ज़ख़्मी नौजवान जी हालत गणतीअ जोगी हुअण सबब खेसि हैदराबाद नियो वियो आहे। अव्हांखे आगाह करायां हूं, पुलिस जो चवणु आहे त ट्रक ड्राइवर फ़रार थी वियो आहे, जॾहिं त ट्रक खे तहवील में वठी वधीक जांच कई पई वञे।